मेरी अवारा दारी मुहाना लाल देती वन्या। मेरी अवारा दारी मुहाना लाल देती वन्या। लाल देती वन्या ओ वन्या माता पलो पायड़ती वन्या। लालती थी वन्या ओ वन्या माता पलो पायड़ती वन्या। मेरी अवारा दारी मुहाना लालती थी वन्या। असांजे लाल ते पलो जो सुहंदो लहरुन लाती लम्मा। असांजे लाल ते पलो जो सुहंदो लहरुन लाती लम्मा। ओ लम्मा लम्मा लहरुन लाती लम्मा। मेरी अवारा दाड़ी मुहाना लाल देती वन्या। मेरी अवारा दाड़ी मुहाना लाल देती वन्या। असांजे लाल जे सेसा जो चढ़ंदी देखुन लाती दम्मा। असांजे लाल ते सेसा जो चढ़ंदी देखुन लाती दम्मा। ओ दम्मा दम्मा देखुन लाती दम्मा। मेरी अवारा दारी मुहाना लाल देती वन्या। मेरी अवारा दारी मुहाना लाल देती वन्या। लाल देती वन्या। लाल देती वन्या। सिंधड़ीअ जी आहे शान आहे साईं सुहिणो खबराम। सिंधड़ीअ जी आहे शान आहे साईं सुहिणो खबराम। 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 मन खे मिलियो आराम जेको चए साईं सतराम। सिंधड़ीअ जी आहे शान आहे साईं सुहिणो खबराम। साईं मुंहिंजो पगड़ीअ वारो जामे वारो। साईं मुंहिंजो पगड़ीअ वारो जामे वारो। चरवारन जो नाम आहे साईं सुहिणो खबराम। चरवारन जो नाम आहे साईं सुहिणो खबराम। आहे साईं सुहिणो खबराम। आहे साईं सुहिणो खबराम। आहे साईं सुहिणो खबराम। आहे साईं सुहिणो खबराम।
सिंधड़ीअ जी आहे शान, आहे साईं सुहिणो खबराम। सिंधड़ीअ जी आहे शान, जय जय साईं खबराम। बेटा आयोलाल सभई चओ सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। बेटा प्रियंका, हिकु ॻाल्हि ॿुधाए, तो जेको इहो प्रण कयो आहे मां सिर्फ़ु जी सिंधी गीत ॻाईंदसि, इन जे पुठियां कारण छा आहे? कारण त ईअं आहे की जेकी ईंदड़ पीढ़ी आहे, जेके यंगस्टर्स आहिनि, मतिलबु असां खां बि जेके नंढा ॿार आहिनि, मां पाण नंढी आहियां, पर जेके असां खां बि नंढा ॿार आहिनि, यंगस्टर्स जेके उभरंदड़ कलाकार मां चवां, उन्हनि खे हिकिड़ो इंस्पिरेशन मिलंदो कि सिंधी संगीत खे न विसारणु खपे ऐं सिंधी संगीत खे अॻियां असांखे प्रमोट करणु खपे। त उहो हिकिड़ो मैसेज थींदो सभिनीनि लाइ। मतिलबु ईअं त सिंगर्स खे वर्सेटाइल हुजणु खपे, पर जेकी प्रायोरिटी आहे वो असां सिंधी संगीत खे ॾियूं, हे मुंहिंजो मक़सदु आहे। पर इहो बेटा ई मां हिन चाहियां रस्ते थी कि पर बेटा हिन रस्ते ते हलणु माना कंडनि जे मथां हलणु, इहा अहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे जी भई मन जी तृप्ति थींदी पर धन जी तृप्ति न थींदी, त पोइ करेक्ट। अॻियां हली कीअं थींदो? ॾिसो, चइबो आहे कि सब्र जो फल मिठो हूंदो आहे, त बसि असां प्रयत्न कंदा रहियूं, मतिलबु महिनत कंदा रहूं, ऐं पोइ फल त पाण ई मिलंदो। गुड गुड गुड, इहो ई हिकु जज़्बो आहे ऐं असांजे सिंधी समाज जो हिकु इहो ई हिकु जज़्बो आहे जेको असां हिन जज़्बे सां गॾु हलंदा आहियूं। ऐं अॼु असां केतिरनि देशनि मां अची अची करे ॿियनि देशनि में वसी वियासीं, पर असां पंहिंजे हिन सबुर सां ऐं जेकी असांजी महिनत ऐं सबुर जे भले ई असां अॼु सॼे दुनिया जे अंदरि हिकु नंबर ते सॾाईंदा आहियूं। मां हाणे असांजे जी सही ॻाल्हि। डॉक्टर मतिलबु गुजर सुभाष। शुरुआत जेकी आहे हो त नंढे नंढे प्रोग्राम सां थींदी आहे, पोइ हा, तव्हांखे वॾो स्टेज मिलंदो आहे, त बसि उहो ई आहे। असां असां तोसां गॾु आहियूं बेटा, ऐं असां भॻवान जे दर ते प्रार्थना कंदासीं तूं हिकु ॾींहुं असांजे लता मंगेशकर थी ऐं असां हिकु फ़ख़ुर सां चऊं भई प्रियंका केसवानी किथां जी आहे? असांजे देवलाली जी आहे, असांजे नासिक जी देवलाली आहे। जी। असां सिर्फ़ु फ़ख़ुर सां इहो चवंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदासीं बि भई असांजे हिते हिकु ईअं गायका हुई जंहिं इहो हिकु प्रण कयो त मां सिर्फ़ु सिंधी गीत ॻाईंदसि, सिंधीअ खां सवाइ कुझु बि न ॻाईंदसि। बेटा थैंक यू, ऐं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां अॼु पंहिंजो टाइम ॾिनो।